नमस्ते, मां इंदिरा शबनम हिंदू फेसबुक ते इंदिरा पूनावाला जे नाले सां ॼाणी वेंदी आहियां ऐं मुंहिंजा गज़ल, नज़म ऐं कहाणियूं मां लिखंदी आहियां ऐं हाणे मां तव्हांजे अॻियां पंहिंजी हिकिड़ो कहाणी पेश करे रही आहियां। उमेद आहे तव्हांखे वणंदी मुंहिंजे आवाज़ में। महिरबानी। पेश करे रही आहियां मां पंहिंजी कहाणी, सिंधी कहाणी हूअ। मां इंदिरा शबनम हिंदू, इंदिरा पूनावाला फेसबुक ते। पूनम वासवाणी 25 सालनि जी नौकरीअ खां पोइ बि क्लार्क जी कुर्सीअ ताईं रिटायर करे रही हुई। जॾहिं खां घटि अरसो कमु कंदड़ ऐं घटि लियाकत वारनि जी बि तरक़ी थींदी वई। स्टाफ जे तरफ़ां अॼु बि पार्टी हुई त बि प्रेसिडेंट बि तेज तपस्या करे पूनम जो मुंहुं बहकी रहियो हो। पछाड़ी जे 2 अखरनि में हुन सिर्फ़ु ईअं चयो, हिन ऑफिस मां सब्र जो सबक़ सिखियमि, पंहिंजे इरादे ते अटल रहणु सिखियसि। शुक्रगुज़ार आहियां उन्हनि आज़मूदनि जो। बास जे अखियुनि में किथे ॻोड़ा लिकल हा ऐं मिसिस मनसुखाणी जो कंधु झुकियल हो। गले में हार पियल, हथनि में गुलदस्तो, चहिरे ते तेज, साक्षात देवीअ जा हूअ नज़र अची रही हुई। पटेवाला अॻिते वधी खेसि पेरे पवण लॻा। हू मुरकंदी मुरकंदी मुश्कंदी अखियुनि में आंसू लिकाए खिमिया जी मूर्ति ऑफिस मां हली वई ऐं मां संदसि ऑफिस में हम क्लार्क हुन मूंखे यादि अचणु लॻो ऑफिस जो नज़ारो। बास तव्हांखे सॾायो आहे। पटेवाले जे अखियुनि में शरारत हुई। पूनम जे अखरनि में डपु। असांजा सभिनी जा बुकनि सरला थी विया। पूनम जा चप थोरा ॾकण लॻा। असांजी सॼी ऑफिस जे स्टाफ खे ख़बर हुई त हाणे छा थियणो आहे। मिसिस माया मनसुखाणी जे चपनि ते बि शरारत भरी मुर्क हुई ऐं हिकु हल्को टैग ॾींदे ठाठ सां हिकु पटवाले खे गोल्ड स्पॉट जो ऑर्डर ॾिनो। नफ़रत ऐं हसद मकारीअ भरियल नज़र सां श्रीमती पूनम वासवाणी खे निहारण लॻी। पूनम घुरायल फाइल मेज़ तां खयो। फाइल थियल पना वरी थोरा ठीक कया। निरड़ तां पघर जूं आयल बूंदियूं उघाई। थोरो ढुक पाणी पी बेमनी थी उथी खड़ी थी। हाणे छा थियणो हो, स्टाफ जे हर हिकु माण्हू खे ख़बर हुई। असां उहो तमाशो वर ॾिसी चुका हुआसीं। ख़बर आहे पूनम जे कैबिन में वञण सां ई साहिब तमामु ज़ोर सां ॻाल्हाइणु शुरू कंदो। हुन जी नथियल चिकूं कढंदो, हुन जे हर हिकु कम मां वीकूं कढंदो, हिन खे दॿ कढंदे चवंदो, अखर सुधारियो, ईअं थो लॻे ॼण मच्छर था उॾामनि। तव्हां कम ईमानदारीअ सां ऐं मन लॻाए छो न था करियो। सॼो वक़्तु मेकअप ठीकु कंदे बि कोल्ड ड्रिंक ऐं गरम चांहि पीअंदे पिया विञायो। तव्हांखे घणे ॻाल्हाइण जी बि बुरी आदत आहे। तव्हांखे पोइ कमु कीअं करे सघंदा। ॾिसो मिसिस मनसुखाणीअ खे महिनत जो मिसाल आहे साक्षात। इन करे तव्हां खां जूनियर हूंदे बि प्रमोशन ते प्रमोशन पिया मिलनिसि। हुनजी केतिरी इज़त आहे स्टाफ में वग़ैरह वग़ैरह। ऐं जॾहिं हू दॿूं दरका ॿुधी चुपचाप ॿाहिरि कदम वधाईंदी त बास जो आवाज़ु ईंदो, भारत तव्हां जहिड़े माण्हू जे करे पुठिते रहिजी वियो आहे ऐं सॼो देश बि। असां मां हर कंहिंखे ख़बर हुई त श्रीमती पूनम ते लॻायल हर हिकु इल्ज़ाम ग़लति हो। हुन जे सभिनी गुणनि खे नाकारे हुन खे ज़लील करण जी नाकाम कोशिश हुई। पर सभु कौरवनि सां भरियल दरबार में द्रौपदी जी बेइज़ती ॾिसण ते हिरियल जो आहियूं। हूअ वक़्त जी पाबंद, ईमानदार, मेकअप खां परे भॼंदड़, मोतीअ जहिड़ा अखर, कमु साफ़ सुठो, तमामु सुंदर, महिनत, ऊची सीरत वारी, घटि ॻाल्हाईंदड़ हुई। स्टाफ में घणे में घणो कमु हूअ कंदी हुई। बाक़ी असां मां सभई त घणे भाङे वक़्तु विञाईंदा हुआसीं। हुन जे कमु करण जी लगन ॾिसी शर्मिंदा पिया थींदा हुआसीं। महिनती कमु सुखनि। साॻे साल अॻु असांजे बास हिन जे कमु करण जी लगन ऐं तरीक़े खे फज़ीलियत ऐं स्वभाव खे साराईंदो हो। हिकु नंढो प्रमोशन बि खेसि मिलियो। स्टाफ बि ख़ुशि थियो त कंहिं लाइक़ु ऐं सही इंसान जे कम जो क़दुरु थियो। वो बेहद सुंदर, सबाजी, फज़ीलतमंद,
पुरकशिश शख्सियत जी मालिक हुई, पर मगरूर न हुई। असां मां हर को स्टाफ वारो हुनखे बेहद प्यार ऐं इज़त सां नज़र ॾिसंदो हो। असीं ऑफिस में कमु कंदड़ मर्द हुनजी सिर्फ़ जिस्मानी सुंदरता जी साराह न कंदा हुआसीं, पर हिन जी मौजूदगीअ में फ़ाहिश ख़्याल ईंदा बि न हुआ। नूरानी, तेज, पूॼण जहिड़ी हुई, तमामु मिठी सुभाउ जी ॻाल्हाईंदड़, रूहानी पवित्रता हुई हुन जे मन में, ऐं प्यार बि नूरानी। कुझु महीना अॻु हिकु मनहूस घटना थी हुई। असां 2-3 ॼणा ऑफिस में ओवर टाइम करे रहिया हुआसीं। पटेवालो आयो ऐं मिसिस वासवाणी खे कुझु चई हलियो वियो। हुन हिकु फाइल हथ में खयो ऐं बास जे रूम में वेही। पर थोरे वक़्त खां पोइ कैबिन मां हिकु आवाज़ु आयो जो चमाट जो पियो लॻे। कुझु सेकंडनि लाइ सन्नाटो छाइजी वियो। ऑफिस मां पूनम ॿाहिरि निकिती, अखियूं ॻाढ़ियूं, वार ॾिठल, शिकिल तमामु गुस्से में ॻाढ़ी। मूंखे त साक्षात दुर्गा पे महसूसु थिए। उहा सिधो ई ऑफिस जे दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी हली वई। हफ़्तो खनि हूअ न आई। असां सम्झो शायदि नौकिरी छॾे ॾिनी अथई। पर जंहिं ॾींहुं हूअ आई बिल्कुलु बदिलियल हुई, चहिरो ज़र्द, उदास उदास। असां मां कंहिं बि हिमत न थी त हिन खां कुझु पुछूं। ईअं पियो लॻो ॼण त हूअ आई आहे कंहिं मजबूरीअ खां, शायदि रोज़ी रोटी जे चकर में, या शायदि सहन शक्ति जो मिसाल बरजण लाइ, या शायदि हिकु पापी कुर्सीअ ते वेठल पुरुष खे संदसि कयल ख़ता जो अहसासु ॾियण लाइ हूअ आई हुजे। ख़बर न पई पवे। बसि उन ॾींहं खां वठी इन शरारत जो सिलसिलो शुरू थियो, हुन मां ऐं हुन जे कमनि मां विॾुनि कढण जो। ऐं बास हुनखे हमेशह पियो बेइज़ती कंदो हुयो। असांजे स्टाफ में मिसिस मनसुखाणी खे उन घटना खां पोइ तमामु घणी अहमियत वधी वई हुई। पूनम खे तमामु स्टाफ में शरीक थी हुई। हूअ तमामु घणी जूनियर हुई, पर हुनखे प्रमोशन मिलंदा विया। हुन जे शरारत में ऐं शौक़ी वधंदी वई। हूअ हर उन मौक़े जे तलाश में रहंदी हुई त कीअं बि पूनम जी बेइज़ती थींदी रहे, जीअं संदसि अहम खे संतोष मिले। अफ़सोस, ईअं छो? ज़ालूं ई ज़ालुनि खे किराइनि। आदि खां इहो सिलसिलो कॾहिं न बदिलियो आहे, न बदिलजण जो को आसार थो नज़र अचे। मां मन ई मन में शीला मनसुखाणी खे नफ़रत करणु लॻोसि। चरित्रहीन नारी हिकु बेदाग पवित्र स्त्री खे कीअं थी सताए, बेइज़ती करण जी कोशिशि करे थी। सच चयो आहे त हर कंहिंजी ज़िंदगी जा मुल्ह अलॻि अलॻि थींदा आहिनि। गुणहीन, चरित्रहीन शीला पद ऐं पैसो माणे रही हुई। ऑफिस में बास ते राज करे रही हुई। मिठी, सबाझी, मेहनती पूनम चुपचाप पंहिंजा न कयल ॾोह जी सज़ा भोगे रही हुई। पवित्रता जो ॾंड। ही सभु कुझु केसि ताईं हलंदो? छा पूनम ही बेइंसाफ़ी ॾिसी थकिजी शीला त न बणिजी वेंदी? मिसिस मनसुखाणी त न बणिजी वेंदी? या साॻे रस्ते ते हलंदी रहंदी? मुंहिंजे मन में ऐं असांजे स्टाफ जे मन में, मुंहिंजे मन यानी मां उते किला रखुसि ऐं मां जाचींदो रहंदुसि, ऐं लेखक मन जो सुभाउ हूंदो, ऐं ॿिया मुंहिंजा स्टाफ जा साथी ईअं सोचींदा रहंदा हुआसीं। वक़्तु गुज़रंदो वियो। अॼु हूअ हिन ऑफिस मां रिटायर करे वई। थोरनि ॾींहंनि खां पोइ मां बि ऑफिस मां रिटायर थियण वारो हुउसि, पर खौंसि वॾे उहिदे तां संदसि ख़ाली ख़ाली कुर्सीअ तरफ़ ॾिसणु लॻुसि, ऐं ख़ाली ख़ाली कुर्सीअ तरफ़ ॾिसणु लॻुसि, सजदो करणु लॻुसि मन में।